अॼु जे हिन मुख़्तसिर वीडियो में हाई ब्लड प्रेशर लाइ ज़ैतून जा फ़ाइदा अर्ज़ु कंदासीं। हाई ब्लड प्रेशर अॼुकल्ह हिकु आम मर्ज़ बणिजी चुको आहे। ब्लड प्रेशर पेशेंट खे पंहिंजो ब्लड प्रेशर मेंटेन रखण लाइ दवाउनि जो सहारो वठणो पवंदो आहे, पर कुझु ग़िज़ाऊं ब्लड प्रेशर घटाइण में अहम किरदारु अदा कंदियूं आहिनि। उन्हनि ग़िज़ाउनि मां ज़ैतून बि हिकु ग़िज़ा आहे। तबी माहिरनि जो चवणु आहे त ज़ैतून ब्लड प्रेशर जे मरीज़ लाइ घणो फ़ाइदेमंद ऐं असराइतो आहे। ज़ैतून में विटामिन ए ऐं सी खां सवाइ कैल्शियम बि आहे। माहिरनि जो चवणु आहे त ज़ैतून में मौजूदु जुज़ रत जी रवानीअ खे घटाए वहकिरे खे मुतवाज़िन रखण में मददगार साबित थींदा आहिनि, जिन सां हाई ब्लड प्रेशर खां छुटकारो हासिल करे सघिजे थो। इन खां सवाइ ज़ैतून में मुख़्तलिफ़ क़िस्म जूं विटामिन्स मौजूदु आहिनि जेके जिस्म खे सिहतमंद रखण में मदद कनि थियूं। ज़ैतून दिलि जी बीमारियुनि लाइ बि फ़ाइदेमंद आहे। माहिरनि मूजिबि ज़ैतून जिल्द जी हिफ़ाज़त बि करे थो, जॾहिं त हाज़मे खे बि बहितर बणाइण सां गॾोगॾु वज़न घटाइण में बि मददगार आहे। आख़िर में अर्ज़ु कंदासीं, जिन जो ब्लड प्रेशर वधियल रहे थो उहे ज़ैतून सां लूणु हरगिज़ इस्तेमालु न कनि। अव्हां पंहिंजो ब्लड प्रेशर मेंटेन रखण लाइ कहिड़ी ग़िज़ा इस्तेमालु करियो था, कमेंट बॉक्स में ज़रूरु शेयर कंदा।